मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। त नमाज़ जेकी फ़र्ज़ थी इहा मक्का जे अंदरि थी। मक्का जी सरज़मीन ते अल्लाह ताला नमाज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो। केतिरियूं नमाज़ूं? 5 नमाज़ूं। पोइ मक्का जी सरज़मीन खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई ऐं मदीना शरीफ़ जे तरफ़ जीअं आया, इते हिजरत के 2 साल थिया हुया। जीअं जो हिजरत के 2 साल मुकमल थिया ऐं 10 शाबान ते अल्लाह ताला जे तरफ़ां रोज़नि जी फ़र्ज़ियत थी आहे। मदीना जे अंदरि रोज़नि जी फ़र्ज़ियत थी। अल्लाह ताला हुकुम ॾिनो त ए ईमान वारो, असां तव्हांजे मथां रोज़नि खे फ़र्ज़ु कयो आहे। जीअं जो तव्हां खां पहिरियां पोयनि उम्मतुनि ते रोज़ा फ़र्ज़ु हुया, पोयनि उम्मतुनि ते बि अल्लाह ताला जा रोज़ा फ़र्ज़ु हुया। रोज़े रखण जो तरीक़ेकार कुझु ॿियो हुयो। इस्लाम मज़हब यकीनी हलंदो आयो आहे। पोइ इहे आयतूं अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कयूं। अल्लाह ताला फ़रमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस्सियामु कमा कुतिब अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारो, तव्हांजे मथां असां रोज़नि खे फ़र्ज़ु कयो आहे। तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु आहिनि। हाणे कंहिं बि सूरत में रोज़े छॾण जो हुकुम न आहे। जीअं नमाज़ फ़र्ज़ु आहे, जीअं हज फ़र्ज़ु आहे, जीअं ज़कात फ़र्ज़ु आहे मालदार जे मथां, त उन्हनि में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको ताख़ीर न कई वेंदी। ऐं सेम रमज़ान जो महीनो अची थो वञे, तव्हां मुस्लमान हुयो, तव्हां आकिल हुयो, तव्हां बालिग़ हुयो, तव्हांजे मथां हाणे रोज़ा जेको फ़र्ज़ु थी चुका आहिनि। कंहिं क़िस्म जो कोई बि गुंजाइश न आहे रोज़नि खे छॾण जी। हा, कुझु उज़ुर अल्लाह ताला पेश कया। बंदो माज़ूर आहे, को उज़ुर अथसि, शरई उज़ुर अथसि, उन एतबार सां रोज़े खे फ़िलहाल रमज़ान में छॾे सघे थो। उहो बि उज़ुर शरीयत वारो उज़ुर हुजे, जंहिंमें रोज़ो रखे थो जान वञण जो अंदेशो आहे, जान खे ज़्यादा नुक़सानु पहुचे थो, तव्हां सफ़र ते हो, उन एतबार सां अल्लाह ताला गुंजाइश कढी। हे रोज़नि जी फ़र्ज़ियत क़ुरान हकीम खां साबित आहे। हिन असांजे मौजूदा ज़माने जे अंदरि बाज़ स्कॉलर अहिड़ा आहिनि जेके इंतिहाई जेको आहे बेवकूफ़ आहिनि, जेके चवनि था त रोज़ा जेको आहे फ़र्ज़ु न आहिनि। हालांकि रोज़नि जी फ़र्ज़ियत हिन क़ुरान हकीम खां जेको साबित आहे। नस अल्लाह ताला क़ुरान हकीम में बयानु कयो आहे त रोज़ा जेको आहे तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहिनि। पोयनि उम्मतुनि ते बि रोज़ा फ़र्ज़ु हुया ऐं इन ते उम्मत जो इजमा आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे अंदरि अल्लाह जे नबी पाण रोज़ा रखिया, तमामु साहबा रोज़ा रखिया। साहबा जो जेसिताईं आख़िरी मरहलो न थियो तेसिताईं जॾहिं बि साहबा जी ज़िंदगी जे अंदरि रमज़ानुल मुबारक आयो त साहबा रोज़ा रखिया। साहबा खां बाद में ताबईन थिया, उन्हनि रोज़ा रखिया। त रोज़ो इंतिहाई ज़रूरी आहे, फ़र्ज़ु आहे। कंहिं क़िस्म जो कोई गुंजाइश न आहे त रोज़े खे छॾियो वेंदो। इंतिहाई इन जे अंदरि भलाई आहे। उन भलाई खे अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कयो। या अल्लाह असां रोज़ा त रखूं, पोइ इन जो फ़ाइदो असांखे छा थींदो, कहिड़ो असांखे इन जे अंदरि भलाई मिलंदी? पोइ अल्लाह ताला फ़रमायो, लअल्लकुम तत्तक़ून, तव्हां रोज़नि जे ज़रिए सां मुतक़ी थी वेंदव, रोज़नि जे ज़रिए सां इंतिहाई नेकी कमाईंदव, रोज़नि जे ज़रिए सां तमामु ज़्यादा गुनाहनि खां बची वेंदव। रोज़ो तव्हांखे मुतक़ी बनाईंदो, रोज़ो तव्हांखे तमामु वॾे गुनाहनि खां बचाईंदो। अल्लाह ताला जी हर हिकु इबादत बंदे खे अल्लाह जी रहमत जी तरफ़ माइल कंदी आहे। इन जे बारे में बेशुमार अहादीस आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त जॾहिं रमज़ान जी 1 तारीख़ थींदी आहे ऐं मुस्लमान रोज़ा रखंदो आहे, हता की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, जेकी कुझु मख़लूक़ात आहे हिन सरज़मीन ते सभई इन बंदे जे लाइ इस्तग़फ़ार कंदी आहे। हता की समंदर जूं मछियूं बि उहे बि चवंदियूं, या अल्लाह हिन बंदे जी मग़फ़िरत अता फ़रमा, हिन बंदे जा गुनाह माफ़ अता फ़रमा। ऐं रमज़ान महीने जे अंदरि कोई मुस्लमान अगरि बख़्शिश न कराए सघियो, इहो मुस्लमान इंतिहाई ख़सारे वारो आहे। जंहिंखे अल्लाह ताला रमज़ान जहिड़ी बरकत वारो महीनो ॾिनो, एॾी सआदत वारो महीनो ॾिनो, इन महीने जे अंदरि जेकॾहिं नमाज़ न पढ़ी, इन महीने जे अंदरि जेकॾहिं रोज़ा न रखी ऐं अल्लाह खे राज़ी न करे सघियो, अल्लाह खां पंहिंजा गुनाह माफ़ न कराए सघियो, इहो बंदो इंतिहाई जेको आहे ख़सारे में वेंदो, इंतिहाई नुक़सान में वेंदो।
पोइ अलाह ताला फरमायो इन जे करे तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि। इन रोज़नि जो कोई बि अजुर, कोई बि फ़ाइदो मां अलाह रब्बुल इज़्ज़त ताईं नथो पहुचे, बल्कि फ़ाइदो कंहिंजे लाइ आहे, फ़ाइदो तव्हां इंसान जे लाइ आहे। फ़ाइदो तव्हां मुस्लमाननि जे लाइ, तव्हां ईमान वारनि जे लाइ फ़ाइदो आहे। तव्हां रोज़ा रखंदो, मुंहिंजी रज़ा खे हासिलु कंदो, मुंहिंजी रहमत खे हासिलु कंदो। पोइ अलाह ताला तसली ॾिनी, हिकिड़ी तसली, अलाह ताला हिकिड़ी तसली कहिड़ी ॾिनी? अलाह ताला फरमायो अय्याम मादूदात, तव्हांखे ख़ौफ़ थिए थो, तव्हां चओ था को साल रोज़ा फ़र्ज़ु आहिनि, को 2 साल रोज़ा फ़र्ज़ु आहिनि। अलाह ताला फरमायो ईअं त बिल्कुलु न आहे। अय्याम मादूदात, चंद ॾींहं आहिनि, चंद ॾींहं गिनती जे एतबार सां, पहिरियों रोज़ो, ॿियों रोज़ो, टियों रोज़ो, चोथों रोज़ो, 5हों रोज़ो, रोज़ा मुकमल थी विया। गिनती जे एतबार सां चंद ॾींहं अथव। इन ॾींहंनि जे अंदरि मां अलाह ताला जी रज़ा खे हासिलु कयो, रमज़ान जा रोज़ा रखो ऐं मां तव्हां खां राज़ी थी वेंदुमि। फ़मन कान मिनकुम मरीज़न, अलाह ताला हिते इजाज़त ॾिनी, तव्हां मां कोई मरीज़ आहे, अहिड़ो मरीज़ आहे रोज़ो रखे थो, तबीयत नासाज़ थी वई, इंतिहाई तबीयत ख़राबु थी वई। अलाह ताला फरमायो ॾिसो तव्हांजे रब खे इल्मु आहे, अलाह ताला तव्हांजे लाइ आसानी जो मामिलो था फरमायो। अलाह ताला हाणे हुकुम थो ॾिए, जेको मरीज़ आहे, हाणे मर्ज़ उते ॾिसणो आहे। ॾिसो बाज़ो का मर्ज़ नंढा हूंदा आहिनि, उनजे करे रोज़े खे छॾिणो न आहे। मथे में नॉर्मल सूर आहे, पेट में नॉर्मल सूर आहे, जिस्म में नॉर्मल सूर आहे, त इन जे करे रोज़ो न आहे छॾिणो। कहिड़ो मर्ज़, कहिड़े मर्ज़ जे करे रोज़े खे छॾिणो आहे? उहो मर्ज़ जंहिं मर्ज़ सां ज़िंदगी वञण जो अंदेशो हुजे, जंहिं मर्ज़ सां जान वञण जो अंदेशो हुजे। रोज़ो रखंदुमि, मुंहिंजी हालति ख़राबु थींदी, मुमकिन आहे मुंहिंजी जान खे ख़तरो थिए, उन एतबार सां रोज़ो उन मर्ज़ में छॾे सघो था। बाक़ी असांजा मुस्लमान साईं मथे में मूंखे ॾाढो सूरु आहे, मां इन करे रोज़ो नथो रखां, पेट में सूरु आहे इन करे रोज़ो नथो रखी सघां, मां कमु कंदो आहियां इन करे त हे कंहिं क़िस्म जो कोई बि उज़ुर न आहे, हे उज़ुर न आहे, रोज़ा रखणा आहिनि इन हालति में। पोइ अलाह ताला फरमायो वा अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, मर्ज़ में ऐं सफ़र में तव्हां ट्रेवल कयो था, उते बि तव्हां रोज़ो छॾे सघो था। पोइ छा कंदव? पंहिंजी गिनती खे ॻणींदव, रोज़े खे हिफ़ाज़त में रखंदव, ॾिसंदव केतिरा ॾींहं सफ़र आहे, ओतिरा सफ़र में जेके तव्हांजो टाइम हले थो, उन सफ़र जे दौरान रोज़ा पंहिंजा ॻणियो। अॼु रोज़ो न रखियुमि, सुभाणे न रखियुमि, ॿिए ॾाॾे न रखियुमि, इन्हनि खे ॻणियो, इन खे शुमार कयो। मसलन तौरु 5 रोज़ा मरीज़ में न रखियुमि, या अहिड़ी तरह 5 रोज़ा सफ़र में न रखे सघियुमि। अलाह ताला फरमाए इन खे शुमार करे रमज़ान खां बाद में इहे तव्हांखे रखणा पवंदा। इन्हनि जी छुटी न आहे, इन्हनि जी माफ़ी न आहे, हे सभु कुझु तव्हांजे मथां ज़िमेदारी अलाह ताला फरमायो लॻे ई असां। पोइ अॻिते अलाह ताला फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। हाणे अलाह ताला रमज़ान मुबारक जी असांखे ताज़ीम बयानु करे ॿुधाई त तव्हांखे ख़बर आहे त रमज़ान कहिड़ो महीनो आहे। अलाह ताला फरमायो रमज़ान उहो महीनो आहे जंहिं महीने जे अंदरि अलाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे कलाम खे हिन प्लेनेट अर्थ जी तरफ़ मोकिलियो, क़ुरान हकीम खे अलाह ताला नाज़िल कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेकी वही आई, सभ खां पहिरियां वही आई, उहो महीनो रमज़ान जो महीनो हुयो। ऐं जंहिं महीने जे अंदरि आसमान खां अलाह जो कलाम नाज़िल थिए रसूल जे मथां, उहो महीनो नॉर्मल महीनो न आहे, उहो वॾी फ़ौक़ियत थो रखे, उहो महीनो वॾो मक़ाम थो रखे, वॾी हैसियत थो रखे। त अलाह ताला फरमायो तव्हां इंसाननि खे यादि थियणु खपे त रमज़ानुल मुबारक जे अंदरि असां क़ुर खे नाज़िल कयोसीं। या अलाह क़ुर हकीम जे नुज़ूल जो मक़सदु अलाह ताला फरमायो इहो त मक़सदु आहे न, हुदल लिन्नास, इंसान हिदायत वारा थियनि। हिन काइनात जे अंदरि असांजे मथां वॾे में वॾो एहसान जेको आहे उहो रसूल जी ज़ात जो आहे। पहिरें नंबर ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो एहसान, ॿिए नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एहसान। हिन टाइम जेके बि असां हिदायत वारा थियूं, असां जेके बि मुस्लमान आहियूं, असां नमाज़ पढ़ूं था, असां रोज़ा रखूं था, असां हज कयूं था, इन जे पोयां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत थियल आहे। पर कहिड़े ज़रिए सां? नबी उम्मत जे मथां महिनत कई, जिदोजहद कई, पर कहिड़े एतबार सां? हिन क़ुर हकीम जे एतबार सां। हे क़ुर
रमज़ान अल मुबारक जे अंदरि नाज़िल थियो ऐं हिन क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला फ़रमायो असां हिदायत खे रखियोसीं ऐं इन हिदायत खे रसूल बयानु करे ॿुधाए पियो ऐं इहा रसूल जी महिनत 1400 साल बाद बि जारी ऐं सारी आहे। ऐं अल्लाह ताला फ़रमायो वो बय्यिनात मिनल हुदा, इन में चिटी हिदायत आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि शक न आहे। क़ुरान हकीम जे अंदरि बिल्कुलु वाज़े हिदायत आहे। वल फ़ुरक़ान, अल्लाह ताला सिफ़त बयानु कई क़ुरान जी, या अल्लाह हिते क़ुरान हकीम जो नालो तूं क़ुरान बयानु न कयो बल्कि हिते फ़ुरक़ान बयानु कयो। अल्लाह ताला फ़रमायो फ़ुरक़ान इन करे बयानु कयोसीं, फ़ुरक़ान इन जे करे बयानु कयोसीं त फ़ुरक़ान उन किताब खे चइबो आहे जेको हक़ ऐं बातिल जे दरमियान फ़र्क़ु खे बयानु करे। हिन क़ुरान हकीम जो नालो हिकु नंबर ते क़ुरान, ॿिए नंबर ते अल्लाह ताला फ़रमाए फ़ुरक़ान। फ़ुरक़ान इन बेस ते चयो वेंदो आहे हिन किताब खे, इन जे करे हिन जो नालो फ़ुरक़ान आहे त हिन किताब खे जेकॾहिं आॾो रखी करे पंहिंजा मामला कछींदव, पंहिंजा फ़ैसिला कछींदव, पंहिंजा मसइला रखंदव त हे किताब बिल्कुलु एतिदाल कराईंदी। हे फ़र्क़ु बयानु कंदी त जंहिं अगरि कंहिं बंदे खे क़तलु कयो आहे त इहो ज़ालिम आहे, इन जे मथां सभ खां पहिरियां या त उनखे क़तलु कयो वञे या ॿिए नंबर ते उनखां दियत वठी वञे। इन जे करे हिन किताब खे फ़ुरक़ान चयो वियो आहे, यानी हक़ ऐं बातिल जे दरमियान फ़र्क़ु बयानु कंदी आहे। ॿिए नंबर ते हिकु किताब इहो बि असांखे बयानु करे ॿुधायो त हिन पूरी काइनात जे अंदरि इबादत जे लाइक़ु, नमाज़ जे लाइक़ु, आजिज़ी जे लाइक़ु जेकॾहिं कोई आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे। अल्लाह खां अलावा कोई बि न आहे, सिर्फ़ु अल्लाह ई आहे जंहिंजे आॾो तव्हां झुकी सघो था। इहो कीअं बयानु कयो? हिन किताब बयानु कयो। हिन किताब इहो बि बयानु कयो त मोमिन ऐं अहिड़ी तरह मुनाफ़िक़ ऐं काफ़र बराबरि न आहिनि। इहा कान ख़बर पई, इहो हिन किताब खां ख़बर पई। इन जे करे अल्लाह ताला हिन किताब जो नालो क़ुरान हकीम में बाज़ मक़ामात ते, बाज़ जॻहियुनि ते अल्लाह ताला फ़रमायो वल फ़ुरक़ान, हे फ़ुरक़ान अथव, यानी हक़ ऐं बातिल जे दरमियान हे किताब फ़र्क़ु बयानु कंदी आहे। पोइ फ़रमायूं फ़मन शहिद मिनकुम शहरो फलयसुमहु, जेकॾहिं ए इंसानो तव्हांखे रमज़ान जो महीनो हथु अची वञे, मिली वञे, फलयसुमहु, तव्हां रोज़ा रखिजो। हाणे ॻाल्हि ख़तमु थी वई। मां पहिरियों बि ॻाल्हि कई न, कुझु असांजे हिन मौजूदा ज़माने जे अंदरि कुझु अहिड़ा बेवकूफ़ माण्हू आहिनि जेके चवंदा रोज़ा फ़र्ज़ु न आहिनि। रोज़ा फ़र्ज़ु असांजे त न आहिनि, ॿिए कंहिं ते पहिरियों इब्तिदा इस्लाम में हुया। त हे किताब जेकी आहे इहा क़यामत ताईं तालुक़ु साॻियो ई पकड़ींदी आहे। हिन किताब जो तालुक़ु सिर्फ़ु 1400 साल पोइ ते सहाबा सां न हुयो, 1400 साल पोइ ते सिर्फ़ु रसूल सां न हुयो, बल्कि जेसिताईं क़यामत जी सुबुह नथी थिए तेसिताईं हिन किताब जो तालुक़ु तमामु मुस्लमाननि सां हलंदो रहंदो। फ़मन शहिद मिनकुम शहरो फलयसुमहु, ए इंसानो जेकॾहिं तव्हांखे रमज़ान जो महीनो हथु अची वञे पोइ उनजे अंदरि रोज़ा रखिजो। वमन कान मरीज़न औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, पोइ अल्लाह ताला साॻी ॻाल्हि खे दोहरायो। अल्लाह ताला फ़रमायो रोज़ा तव्हांजे मथां त फ़र्ज़ु करे छॾियासीं, पर तव्हांजे अंदरि कुझु बीमारी हूंदा, कुझु अहिड़ा माण्हू बि हूंदा जेके कारोबार जे एतबार सां कंहिं मसइले जे लाइ सफ़र कंदा हूंदा। अल्लाह ताला फ़रमायो इन्हनि खे इजाज़त ॾेई छॾियोसि। बीमार आहे, बीमारी में रोज़ा न रखे, ऐं मुसाफ़िर आहे, ट्रेवल में रोज़ो न रखे, पोइ छा करे फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, इन्हनि ॾींहंनि खे पंजनि खे शुमार करे ॻणे त केतिरा ॾींहं थियनि था, 3, 4, 5 या 10। मां रोज़ा न रखे सघियो। हाणे इहे रमज़ान खां बाद में क़ज़ा कई वेंदी। सेम औरत बि, जंहिं टाइम औरत खे हेज़ ईंदो आहे औरत मरीज़ थी वेंदी आहे, हेज़ वारी औरत रोज़ा न रखंदी, बल्कि ॾींहं ॻणींदी। 3 ॾींहं हेज़ हलियो आहे, 5 ॾींहं हलियो आहे, 10 ॾींहं हलियो आहे, 10 ॾींहंनि ताईं औरत रोज़ा न रखंदी। छाजे करे हेज़ औरत लाइ मर्ज़ु आहे। हेज़ में तमामु इबादत खां औरत परे थी वेंदी, सेम रोज़नि खां बि परे थी वेंदी। त इहा औरत पंहिंजा ॾींहं शुमार करे, छाजे करे ॾींहं शुमार करे? इहा औरत मुस्लमान आहे, इहा कलमो भरे थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हाणे इहा ॾींहं शुमार करे इन खां बाद में रोज़ा रखे। पोइ अल्लाह ताला फ़रमायो युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र, ए इंसानो ॾिसो मां अल्लाह ताला तव्हांजे मथां केतिरी वॾी आसानी कयमि। जेकॾहिं इहो हुकुम ॾियां मरीज़ बि रोज़ा रखनि, केॾो मुश्किल में अची वञो आहे।
केॾो तकलीफ़ में अची वञो आहे, केॾो खसारे में अची वञो आहे। जेकॾहिं हुकुम सभिनी लाइ बराबरि हुजनि हा त मरीज़ बि रोज़ो रखे, अगरि मरीज़ रोज़ो न रखे हा त उनजी हालत छा थी हा? पोइ मां अलाह ताला जे अज़ाब जो मुस्तहिक़ थी आहियां। पर अलाह ताला खे इल्मु, मां हिन ज़मीन ते आयो न आहियां, मां हिन ज़मीन ते पेर न आहे रखियो, मां अञा आलम अरवा में आहियां। हे सभु हालतूं ऐं कैफ़ियतूं अलाह ताला जा ॾाढो पहिरियों ई खुलियल आहिनि। हे तमामु हालतूं अलाह जो जेको इल्मु आहे उहो इल्म जी का इंतिहा न आहे। मां अञा आलम अरवा में आहियां, मुंहिंजो रूह जेको आहे हिकु जॻह ते बीठो आहे, मुंहिंजी कंहिं क़िस्म जो कोई मिटी गॾु न थी आहे, मां माउ जे पेट में न आहियां आयो। अलाह ताला जो इल्म जो इहो आयातो आहे। अलाह ताला ॾिसी सॼो त मुजीब रहमान जीअं जो दुनिया जे अंदरि ईंदो, इन जे मथां मर्ज़ चढ़ंदो, तकलीफ़ ईंदी, नमाज़ पढ़ंदो ऐं अहिड़ी तरह रमज़ान जे अंदरि मरीज़ थी पवंदो, त पोइ हाणे हे कीअं कंदो? हे त रोज़ा न रखे सघंदो। पोइ अलाह ताला असांजी हालत खे ॾिठो, असांजी कैफ़ियत खे ॾिठो, सेम तमामु मुस्लमान जी कैफ़ियत खे अलाह ताला ईअं ॾिठो। पोइ अलाह ताला हुकुम लॻायो त मां अलाह ॾिसां थो, तव्हां अञा दुनिया में आया न आहियो, मां अलाह ॾिसां थो, तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कयनि न, ॾिसां थो सुभाणे तव्हां मुशक़त वारा थी वेंदव। इन जे करे मरीज़ जो रोज़नि खे छॾे ॾियो। हे अलाह ताला तव्हांजे लाइ आसानी जो मामिलो कयो आहे। वला युरीद बिकुमुल उसर, ऐं कंहिं क़िस्म जो अलाह ताला तव्हांजे लाइ मुश्किल जो वाइदो न कयो आहे। मुश्किल जो मामिलो अलाह ताला तव्हांजे लाइ न बणायो आहे, बसि अलाह ताला इहो ई मामिलो तव्हांजे लाइ बणायो आहे। वले तुकमिलुल इद्दत वले तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून, पंहिंजी गिनती खे जेको मुकमल कयो, अलाह ताला जो ज़िक्र कयो, अलाह ताला तव्हांखे हिदायत जेको नसीब अता फ़रमाईंदो। तमामु भाउ दोस्तो, हिकु अज़ीम जेको महीनो अची चुको आहे, जंहिंजा चंद लम्हात बाक़ी असांजे क़रीब आहिनि। त मां हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां, त रमज़ान मुबारक जीअं जो ईंदो आहे त असां मुस्लमान तरक़ी ते ईंदा वेंदा आहियूं, बुलंदी ते चढ़ंदा वेंदा आहियूं, तमामु वॾी नमाज़ खे फोकस, ज़िक्र खे फोकस, तिलावत खे फोकस। रमज़ान जीअं स्टार्टिंग में आयो, तमामु असांजूं मस्जिदूं फुल, रोज़े रखण वारा 99% मुस्लमान नज़र ईंदा आहिनि, नमाज़ पढ़ण वारा 99% मुस्लमान नज़र ईंदा आहिनि, तरावी नमाज़ पढ़ण वारा 99% इब्तिदा में मुस्लमान नज़र ईंदा आहिनि। पोइ असांजी जेकी स्पीड नेकी में वेंदी आहे उहा चंद ॾींहं मथे वेंदी आहे, चंद ॾींहं खां बाद में असां वापसि मोटी ईंदा आहियूं। त हे इंतिहाई ग़लति अमल आहे। रोज़ा को जुमे जो फ़र्ज़ु न हूंदो आहे। रमज़ान जीअं जो आहे न, पूरो महीनो रोज़ा फ़र्ज़ु, असां वटि मुस्लमान वटि साईं जुमे जे रोज़े जी वॾी नेकी अथव, जुमे जे रोज़े जी तमामु वॾी नेकी आहे, 21 रोज़े जी वॾी नेकी आहे, 27 रोज़े जी वॾी नेकी आहे, 13 रोज़े जी वॾी नेकी आहे, सभिनी रोज़नि जी बराबरि नेकी आहे। कंहिंजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई किलत न आहे, ऐं कंहिं बि रोज़े जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आवाज़ न आहे, सभिनी रोज़नि जे अंदरि अलाह ताला बराबरि नेकी रखी आहे। त इबादत कयूं सिर्फ़ु हिकिड़ो महीनो आहे, इन में जेको आहे पंहिंजे कारोबार खे, तमामु मामलात खे बंदो नॉर्मल रखे, छाजे करे रोज़ा अलाह फ़र्ज़ु कया आहिनि, इन जे अंदरि मुंहिंजी भलाई रखियलु आहे, मुंहिंजी हिदायत रखियलु आहे, इन जे करे अलाह ताला रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि जेको बंदे खे जनम में दाख़िल करण जे लाइ ज़्यादा ज़रियो बणंदियूं आहिनि। ॿ अहिड़ियूं शयूं जेके बंदे खे जनम में ज़्यादा धिको ॾींदियूं आहिनि। अलाह जे नबी फरमायो हिकु इंसान जो वात ऐं ॿियो इंसान जो शर्मगाह, इन ॿिनि शयुनि जे ज़रिए सां बंदो हलाक ज़्यादा थींदो आहे। ज़बान खां कलमा कुफ़्र कढियईं, ज़बान खां गार कढियईं, ज़बान सां चुगली लॻाईं, ज़बान सां गीबत कयईं। अलाह जे नबी फरमायो इन ज़बान जे ज़रिए सां बंदो जनम में ज़्यादा वेंदो आहे। ऐं ॿिए मक़ाम ते फरमायूं शर्मगाह जे करे बि बंदो जनम में ज़्यादा वेंदो आहे, यानी पंहिंजे हक़ खां अलावा ॿिए हंधि किथे ज़िना कयईं, को ग़लति कमु कयईं। अलाह जे नबी फरमायो इहे ॿई शयूं, ॿी हिकिड़ी हदीस में आहे, हे इंसानो तव्हां ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾियो था, ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾियो था, या रसूल कहिड़ियूं? अलाह जे नबी फरमायो पंहिंजी ज़बान जी ऐं पंहिंजे शर्मगाह जी ज़मानत ॾियो था।
या रसूल अल्लाह ज़मानत ॾियो त पोइ अलाह जे नबी फरमायो मां नबी जेको आहे पोइ तव्हांखे जन्नती ज़मानत थो ॾियां। ॿिनि शयुनि जी ज़मानत तव्हां इंसानु ॾियो। इन जे करे फरमायूं ॿ शयूं जेके बंदे खे जनम में ज़्यादा धिको ॾींदियूं आहिनि, फरमायो हिकु ज़बान आहे ऐं ॿियो इंसान जो शर्मगाह। ऐं रोज़े रखण में इहे ॿई शयूं कंट्रोल में ईंदियूं आहिनि। रोज़े रखण में इहे ॿई शयूं कंट्रोल में अची वेंदियूं। रोज़े में कंहिं क़िस्म जो कोई बि बंदे खे ताक़त न हूंदी आहे त मां जेको कंहिं सां कलाम कयां, मां कंहिं सां ॻाल्हायां, बिल्कुलु तिलावत ते फोकस कंदो, नमाज़ खे जेको आहे फोकस कंदो, ज़िक्र खे फोकस कंदो। हे कहिड़ी हालत में? हे रोज़े जी हालत में। ॿिए नंबर ते शहवत इंसान जी रोज़े में बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे। रोज़ो एतिरो क़ीमती आहे। ऐं ॿिए मक़ामात ते फरमायो जेकॾहिं कोई बि बंदो रमज़ान मुबारक जा रोज़ा ॼाणी वाणी न रखिया ऐं रोज़ा छॾे न, पोइ फरमायूं इहो बंदो पूरी ज़िंदगी, यानी जेतिरी हाणे पोइ ज़िंदगी आहे, पूरी ज़िंदगी रोज़ा रखंदो अचे। यानी पोइ 20 साल उमिरि हुई, 30 साल उमिरि हुई, 40 साल उमिरि हुई, सिर्फ़ु रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो बिना कंहिं उज़ूर जे कंहिं मुस्लमान छॾे ॾिनो, हाणे जेकी पोइ ज़िंदगी आहे यकीन रोज़ा रखंदो अचे। यादि रहणु खपे त रमज़ान जे हिकिड़े रोज़े जी नेकी ते इहे तमामु ज़िंदगी वारा रोज़ा न पहुची सघंदा, न पहुची सघंदा। ऐं ॿी हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान मुबारक जे करे अल्लाह ताला आमाल जे अंदरि तरक़ी ॾिए थो। अॼोके ॾींहं में शाबान जी लास्ट तारीख़ आहे, आख़िरी तारीख़ आहे। अॼु मां नमाज़ पढ़ां, अल्लाहु अकबर करे ॿ रकात नफ़िल पढ़ां, फ़रिश्ता 2 रकात नफ़िल लिखंदा कंहिंजे फ़रमान जे मुताबिक़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जे मुताबिक़। मां अॼोके ॾींहं में 2 रकात नफ़िल पढ़ां, अल्लाहु अकबर, फ़रिश्ता चवंदा 2 रकात नफ़िल लिखोसि, अल्हम्दुलिल्लाह सुभाणे रमज़ान मुबारक थो अचे या ॿिए ॾाॾे रमज़ान मुबारक बीहे थो, उन टाइम मां सिर्फ़ु 2 रकात नफ़िल पढ़ां। फ़रिश्ता हुकुम ॾींदा अॼु 2 रकात नफ़िल त न लिखिजांइसि, अॼु 2 रकात नफ़िल न, बाक़ी फ़रिश्ता चवंदा छा लिखूंसि, अॼु इन 2 रकात नफ़िल जी जॻह ते फ़र्ज़ु लिखोसि। छाजे करे? महीनो रमज़ान जो अची वियो आहे। अॼु मां 2 रकातूं जुमे जूं फ़र्ज़ु थो पढ़ां, अल्लाहु अकबर। शाबान जे महीने जे अंदरि असांजे आमाल जे अंदरि 27 नमाज़ूं लिखिबियूं। अकेलो फ़र्ज़ु पढ़ियुमि, 2 फ़र्ज़ काउंट थींदा। रमज़ान मुबारक जे अंदरि मां जमायत सां नमाज़ पढ़ियुमि, जमायत सां नमाज़ पढ़ियुमि, इहो मुंहिंजो फ़र्ज़ु 70 फ़र्ज़नि जी लेवल ते लिखिबो। त पोइ छा था चओ, रमज़ान मुबारक जे अंदरि लायानी कजे। इन महीने जे अंदरि अगरि कंहिं बंदे जी बख़्शिश न थी, तौबा क़बूल न थी, त ॿियो कहिड़ो महीनो आहे जंहिं महीने जे अंदरि अल्लाह ताला खां बख़्शिश घुरंदासीं? रमज़ान मुबारक जे खां अलावा को आहे महीनो जंहिंजे अंदरि अल्लाह ताला जी रहमत जी नुज़ूल आम हुजे, अल्लाह ताला जा वाइदा आम हुजनि? कोई बि महीनो न आहे। शाबान जे महीने में असां पूरे साल में क़ुरान पढ़ंदासीं, हिकिड़ो क़ुरान जो असां ख़तमु कयूं, फ़रिश्ता हिकिड़ो ख़तमु लिखंदा। ऐं रमज़ान मुबारक जे अंदरि हिकिड़ो असां क़ुरान जो ख़तमु कयूं, फ़रिश्ता चवंदा न न न, रमज़ान मुबारक अची वियो आहे, घणा 70 क़ुरान जा ख़तमु लिखी छॾियोसि आमाल में। हे अल्लाह जे नबी जो फ़रमान आहे त रमज़ान जेको आहे अनक़रीब पहुचण ते आहे, कोई बि मुस्लमान इन जे अंदरि कमी कोताही करण जी कोशिशि न करे। जीअं असां इब्तिदा में नमाज़ था पढ़ूं, जीअं इब्तिदा में असां रोज़ा था रखूं, ऐं जीअं असां तरावी नमाज़ था पढ़ूं, त ईअं ई असां शौक़ु लॻाए करे आख़िरी ॾींहंनि ताईं ईअं असां पहुचूं। मूंखे इंतिहाई अफ़सोस उन टाइम थींदो आहे त रमज़ान जे पहिरें रोज़े ते फ़जर नमाज़ ते जेकी असां जमात ॾिसंदा आहियूं त उहा 3-4 सिफ़ुनि ते मुश्तमिल हूंदी आहे। वरी मां तव्हांखे यादि ॾियारण लाइ कयां थो त पहिरीं जेको आहे रमज़ान ते फ़जर नमाज़ ते जमात ॾिसिजो, वरी ईद राति ते जमात ॾिसिजो। अलाए कहिड़ी असांजी ईमान जी कैफ़ियत आहे, अलाए कहिड़ो असांजो यकीन आहे।
जेकॾहिं दीन खे पढ़ूं आहे, दीन खे सिखूं आहे, क़ुर जेकॾहिं सम्झ में अची आहे त पोइ असां तरावी नमाज़ जे अंदरि 3-4 ॾींहं खां पोइ भरी न वञूं आहे। हाणे हिन टाइम अलाह अकबर करे पोइ हिते जमायती बीहनि था। हाणे जेको हाफ़िज़ पढ़े थो, बाज़ हाफ़िज़नि खे क़ुर तर्जुमे सां सम्झ में अचे थो, कुझु पोइ हिते अहले इल्म बीठा हूंदा उनखे क़ुर सम्झ में ईंदो त हिते अलाह ताला जी वहदानियत हले थी, हिते तौहीद हले थी, हिते क़बर जो अज़ाब, जहन्नम जो अज़ाब, जन्नत जा मंज़र, मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो, ईसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो तमामु मुस्लमान खे सम्झ में ईंदा, छॾे करे जेको मुस्लमान अहले इल्म हूंदो। बाक़ी जेको मुस्लमान ग़रीब खे नमाज़ न अचे उहो अलाह अकबर करे बीठो हूंदो, उहो चवंदो यार मां बोर थियां थो। का ॻाल्हि सम्झ में ईंदो उहो ईअं थींदो न। का ॻाल्हि अगरि सम्झ में न ईंदी, असांजा अक्सर मुस्लमान इन जे करे तरावी नमाज़ खां भरी था वञनि त अलाह अकबर करे बीठा में छा छिक छिक लॻी पई हाफ़िज़ जी। पर जेकॾहिं क़ुर जो तासीर, क़ुर जो को तर्जुमो असांखे सम्झ में अची आहे, असांजे दिलि ते लॻी आहे, शायदि कोई बि मुस्लमान हितां न निकिरी आहे। असांजी ज़िंदगियुनि जे अंदरि इस्लाम जी महिनत न आहे, इस्लाम जो क़दुरु जेको आहे ज़िंदगियुनि जी न आहे, ज़िंदगियुनि जे अंदरि न आहे। इन जे करे रमज़ान जो वेल्यू असांखे थोरो ॾींहुं हलंदो आहे। इन खां बाद में ज़्यादा असां रमज़ान सां साथ नथा ॾेई सघूं, ज़्यादा असां हली नथा सघूं। हालांकि जंहिं साल में 2 हिजरी ते मदीना जे अंदरि रोज़ा फ़र्ज़ थिया, 2 हिजरी ते, ऐं जंहिं साल रोज़ा फ़र्ज़ थिया इन साल सहाबा खे वॾी मुश्किल जो सामनो करिणो पियो। जो पहिरें साल जे अंदरि रोज़ा फ़र्ज़ थिया आहिनि, वरी इन ई साल जे अंदरि, इन ई महीने जे अंदरि, रमज़ान मुबारक जे अंदरि ग़ालिबन 16 या 17 ते जंग बदर लॻी आहे ऐं इस्लाम जी पहिरीं जंग, इस्लाम जी वॾी जंग, इस्लाम जी ईअं सम्झो पावरफुल जंग ऐं इस्लाम जी बुलंदी जी जेकी जंग आहे, जंग बदर कहिड़े साल लॻी? पहिरें साल रोज़ा फ़र्ज़ थिया, इन रमज़ान जे अंदरि रोज़ा फ़र्ज़ थिया ऐं इन रमज़ान ते सहाबा निकिरी पिया जिहाद ते। सहाबा त पोइ कॾहिं बि रोज़ा न रखिया हुया। हे सहाबा लाइ वॾी आज़माइश हुई, वॾो इम्तिहान हुयो। सहाबा कॾहिं बि न रखिया पोइ ते रोज़ा। अलाह जे नबी हुकुम ॾिनो त रमज़ान आयो आहे, रोज़ा रखणा आहिनि। सहाबा रोज़ा रखिया, हिकु रोज़ो 2, 3, 4, 16, 17 तारीख़ ताईं सहाबा रोज़ा रखिया ऐं 16, 17 तारीख़ ते जंग बदर में अंदरि लहिणो पियो, सहाबा लथा। फरमायो अहिड़ी गर्मी जो हिन सरज़मीन कॾहिं अहिड़ी गर्मी ॾिठी न हुजे, अहिड़ी मुश्किल जो कॾहिं असां इहा मुशक़त ॾिठी न हुजे, एतिरी तकलीफ़ जो इहा तकलीफ़ सहाबा फरमायो कॾहिं ॾिठी असां न आहे। इन जंग जे अंदरि सहाबा एंट्री कई। अलाह जे नबी फरमायो सहाबा रोज़े खे मोखर कयो, रोज़े खे मोखर। अलाह जे नबी हुकुम ॾिनो आहे, सहाबा चवनि पिया साईं रोज़े खे कीअं छॾींदासीं असां, रोज़े खे? अलाह जे नबी फरमायो मां नबी थो हुकुम कयां, रोज़े खे हाली छॾे ॾियोसि। सहाबा रोज़े खे छॾे ॾिनो, मैदान जिहाद में लही पिया। एॾी सारी मुशक़त त पोइ अलाह ताला इन करे त फरमायो जेके बदर में हुया रसूल सां गॾु, जेके मुस्लमान बदर में हुया ऐं हाणे जेके बाद में मुस्लमान थींदा, इन जे मक़ाम ते नथा पहुची सघनि, इन जे मक़ाम ते नथा अची सघनि। ॿिया सहाबा आया, बाद में काफ़ी जंगियूं लॻियूं, सहाबा एंट्री कई, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके मुंहिंजा सहाबा बदर में हुया न, अलाह ताला उनजी हिन टाइम ताईं तारीफ़ थो करे, हिन टाइम ताईं अलाह ताला उनजे मक़ाम जेको आहे बुलंद करे थो। ईअं न आहे त जेके बाद में उनजो मक़ाम बुलंद न हूंदो, उन्हनि जो मक़ाम बि बुलंद, पर बदर वारा नथा थी सघनि, बदरी साहबी नथा थी सघनि। छाजे करे? इस्लाम जंग बदर खां बाद में ताक़त में ईंदो वियो ऐं जॾहिं फतह मका लॻो ऐं मको पूरो जेको आहे कंट्रोल में अची वियो, पोइ त तमामु वारा मुशरिक बि मुस्लमान थी विया। मां पहिरियों ॻाल्हि न कई हुयमि त दुनिया जे अंदरि इंसानु अमूमन ताक़त खे ॾिसी करे पंहिंजा पेर जेको आहे घुटना झुकाए रखंदा आहिनि ऐं कमज़ोर खे ॾिसी करे कंहिं क़िस्म जो कोई उनखे लिफ्ट न कराईंदा आहिनि।
कोई ताक़त आहे उनखां लाराईंदा आहिनि त हे कुफ़ार जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान न पिया आणनि, इन्हनि जो हे छा कंदा, हे 100-150 साहबा, इन खे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको सवारी न आहे, हे छा करे सघंदा। पर इहे ई जॾहिं साहबा जॾहिं ताक़त में आया ऐं मक्का जे मथां पूरो जेको कंट्रोल ॾियो, हुन ॾिठो त हाणे का ताक़त थी वई आहे, हाणे को पावर थी वियो आहे। पोइ फरमायो हाणे पावर जे आॾो असांखे पंहिंजा घुटना जेको आहे सिधा करणा पवंदा। ऐं पोइ इस्लाम जेको आहे तरक़ी जे अंदरि आयो। अलाह ताला फरमायो इज़ा जाअ नसरुल्लाहि वल फ़तह वरअयत अन्नास यदख़ुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तग़फिर इन्नहु कान तवाबा। ए नबी, जॾहिं तूं ॾिसंदी असां टोलनि जा टोला इस्लाम जे अंदरि दाख़िल कंदासीं ऐं उहो मौक़ियो फ़तह मक्का जे मथां आयो। टोलनि जा टोला माण्हू तमामु वॾी तादाद में इस्लाम जे अंदरि दाख़िल थींदा विया। हे हिकु ख़ुशख़बरी हुई ऐं ॿिए नंबर ते रसूल जे वञण जो इहा ख़बर बि हुई। अलाह ताला फरमायो इस्लाम खे असां बुलंद करे छॾियोसीं, असां मुस्लमान खे फ़तह ॾिनीसीं, कामयाबी ॾिनीसीं ऐं मुस्लमान जो कमु थी वियो। इहा जॾहिं आयत नाज़िल थी, तमामु साहबा इन आयत जे मफ़हूम खे, शान नुज़ूल खे न सम्झी सघिया। साहबा ख़ुशि थिया, इन आयत खे ॾिसी करे ख़ुशि थिया त हिन में साफ़ इहो ई लिखियलु आहे न, अलाह ताला फरमायो त मां फ़तह करे ॾेखारियमि। ए नबी, तव्हां तस्बीह बयानु कयो, मां फ़तह करे ॾेखारियमि, मां अलाह फ़तह करे ॾेखारी। तमामु साहबा इन आयत खे साम्हूं ॾिसी करे ॾाढा ख़ुशि थिया त हे त असांजी ख़ुशी आहे। तमामु साहबा मां अबू बकर सिद्दीक़ इन आयत खे ॾिसी करे रोई पिया, रोना आया इन आयत ते। तमामु साहबा जो छा थियो आहे तव्हांखे, हे इस्लाम जी ख़ुशख़बरी, इस्लाम ताक़त में, अल्लाह ताला जी तरफ़ां सर्टिफिकेट जारी थियो त मुस्लमान ताक़त में आहिनि। अबू बकर सिद्दीक़ फरमायो न, इन आयत जो ॿिए तरफ़ बि इशारो आहे। फरमायो कहिड़े तरफ़, चई यादि रहे जॾहिं नबी जो कमु मुकमल थींदो आहे ऐं जॾहिं इंसान ताक़त में ईंदा त नबी जो कमु मुकमल, पोइ नबी हिन दुनिया खे छॾे वेंदो आहे। हे आयत दलालत करे थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु टाइम खां बाद में हिन दुनिया खां हलिया वेंदा। इहो जॾहिं मफ़हूम साहबा वञी करे अबू बकर जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो, अलाह जे नबी फरमायो अबू बकर जे इन आयत खे सम्झो, इहो बिल्कुलु सही सम्झो आहे, हाणे कमु जेको मुंहिंजो मुकमल थी वियो आहे, मां कुझु टाइम खां बाद मिली वेंदुमि। ऐं साहबा ॾिठो त हक़ीक़त में कुझु अरसे खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खां हलिया विया।